पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद तरफ़ां करबला जे ज़वारनि जे मान में आजिया जी तक़रीब। रिपोर्ट मंसूर कालरो। पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर हॉल में गुज़िरियल ॾींहुं मंझंदि धारे इराक़ जूं मुक़दस ज़ियारतूं करे वापसि वतन आयल इंजीनियर ख़ालिद मेमण ऐं चनेसर मीर जिन जे मान में सादा पुरवकार तक़रीब थी गुज़री। बुज़ुर्ग मेंबरनि अब्दुल हकीम दायो कलाम पाक जी तिलावत फरमाई। नाते मक़बूल इंजीनियर ख़ालिद मेमण लतीफ़ अंदाज़ में पेश कई। उन बाद मेंबरनि तरफ़ां ज़वारनि खे अजरकूं गुलदस्ता ऐं गुलनि जा हार पाराया विया। ख़ासि करे औरत मेंबरनि बि तोहफ़ा पेश कया। जनरल सेक्रेटरी आगा सैफुल्ला ख़ान तरफ़ां आजिया कंदे ज़वारनि खे मुबारकूं पेश कयूं। ज़वार ख़ालिद मेमण सफ़र करबला बाबति आगाही पेश कई, जिते नूर जा तजला ऐं रूहानियत जो फैज़ मिले थो। सदर दरिया ख़ान बलोच ज़वारनि खे मुबारकूं ॾींदे तक़रीब जो बंदोबस्त कंदड़ मेंबरनि खे शाबाश ॾिनी ऐं ॿियनि मेंबरनि खे दावत आम ॾिनी त हू डे सेंटर अची पंहिंजे हिन घर जी ज़ीनत खे संवारनि। आख़िर में ख़ालिद मेमण दुआए ख़ैर फरमाई। महिमाननि लाइ ख़ातिर तवाज़े जो बंदोबस्त कयल हो। हिन आलिशान तक़रीब जो स्टेज सेक्रेटरी डॉक्टर रफ़ीक मेमण जिन हुआ, जॾहिं मैडम सलमा कादरी, कोआर्डिनेटर नज़ीर शेख ऐं मंज़ूर हुसैन जिन पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे बख़ूबी अदा कयो। अहिड़ी रीति ही यादगार तक़रीब पुॼाणी ते पहुती।